उस्ताद बुखारी ते ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइण जे लाइ ऐं उस्ताद बुखारी जी सिटुनि सां ॿिए हिकिड़े महिमान खे दावत ख़िताब ॾींदुसि। उस्ताद बुखारी चए थो, रुठा जे रात थी पिरह से परता, उन्हनि लाइ उस्ताद जा आराम भारता, सुबह साण सरता पोता खणी सोजरा। ऐं गुज़ारिश कयां डॉक्टर कर्नल फ़तेह अली मुख़लिस टालपुर खे त पाण अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करण। वञी भरपूर ताड़ियुनि में डॉक्टर कर्नल फ़तेह अली टालपुर। स्टेज ते वेठल सभु दोस्त ऐं पिंडाल में मौजूदु सभु दोस्त, अस्सलाम वालेकुम। आउं आउट ऑफ दी शेड्यूल स्टेज ते आयो आहियां। सबबु इहो, मूं स्टेज ते बि न वेहणु चाहियो त मुंहिंजी कॾहिं बि उस्ताद बुखारी मरहूम सां मुलाक़ात न हुई, त मूं सम्झो त आउं उहो हक़ु अदा न करे सघंदुसि त इहो टाइम बि ॿिए कंहिंखे मिले। पर बहरहाल हाणे आउं तव्हांखे 2-3 मिंट वठंदुसि, वधीक टाइम ज़ायो कोन कंदुसि। मूंखे हैरत पई लॻे त हेतिरा माण्हू उस्ताद बुखारी ते ॻाल्हाए विया आहिनि, कंहिं बि हुन जे फ़न ते, फ़न शाइरी ते नाहे ॻाल्हायो। जेके ख़्यालात आहिनि सभिनी शाइरनि जा इहे ई हूंदा आहिनि, अंदाज़ पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे। सिंध ते हिकु न ॿिनि न, तक़रीबन असांजे हर मुस्तनद शाइर लिखियो आहे, हर मुस्तनद शाइर ॻाल्हायो आहे। अंदाज़ हर कंहिंजो पंहिंजो आहे, उन अंदाज़ जो ज़िक्र थिए पियो, पर अंदाज़ शाइरी ऐं फ़न शाइरी ते केरु ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। मूंखे उमेदु आहे साईं ताज जो जहिड़ो आलिम इन ॻाल्हि खे ज़रूरु कवर कंदो। हिते दादू जे बारे में काफ़ी कुझु ॻाल्हायो वियो त दादू दोदे खां बि वॾो आहे। सभु ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते आहिनि ऐं यकीनन दादू ज़िलो यानी उहो पुराणो ज़िलो जंहिंमें जामशोरो बि शामिलु हो, उन तमामु वॾा माण्हू पैदा कया जिन तारीख़ जो रुख़ ई मोड़े छॾियो। हर हिक जो ज़िक्र करणु ज़रूरी कोन्हे त उन दादू जो हिकु त शहर जो हाल अवां ॾिसो त एॾा वॾा माण्हू पैदा कंदड़ उहो शहर, माफ़ कजो, ओतिरो सुठो मंज़र पेश कोन थो करे जेतिरी तवक़ो रखी सघिजे थी। असां वटि ख़ुशकिस्मती सां हिन वक़्त जो जेको डिप्टी कमिश्नर आहे उहो अदब दोस्त आहे, अवाम दोस्त आहे। उनखे इहा रिक्वेस्ट बि आहे त दादू जे ऐं दादू जे अवाम जे हालत ते बि कुझु तवजो ॾियनि। असां वटि पाकिस्तान जी उमिरि रखंदड़ हिकु तनज़ीम आहे जंहिंखे सिंधी अदबी संगत चइबो आहे, जंहिंजो ताज जो हुयो हिक खां वधीक दफ़ा सेक्रेटरी जनरल बि रही चुको आहे। उन जी दादू में बि ब्रांच आहे ऐं उन जो सिंधी अदब में तमामु वॾो कमु आहे। कंहिं उन जी ख़िदमतुनि जो ज़िक्र न कयो आहे। ऐं उहो तव्हांखे ॿुधाईंदुसि त हीअ सिंध जी वाहिद सिंधी अदबी संगत जी शाख आहे जंहिं हिते दादू में उरूज़ जा लेक्चर ॾियारिया। उहो इतफ़ाक़ आहे मुंहिंजो इस्पतालुनि सां कॉन्टेक्ट ख़तमु थी वियो ऐं हलियो वियो हुउसि, उहो सिलसिलो मुनक़द थी वियो जेको होपफुली वरी असीं शुरू कंदासीं। त असांजा जेके नौजवान आहिनि उहे अची हिते बीही या पंहिंजे महफ़िलुनि में उस्ताद बुखारी जी या कंहिं मुस्तनद शाइर जी शाइरी पढ़नि था, सही उनखे एक्सप्लेन बि नथा करे सघनि, बसि एतिरो। ईअं कोन्हे। हीअ जेके असांजा, मूं अंग्रेज़ी अदब बि तमामु घणो पढ़ियो आहे, शेक्सपियर खे ऐं काफ़ी अंग्रेज़ी उर्दू ॿियनि शाइरनि खे पढ़ियो आहे। ऐं उन नतीजे ते पहुतो आहियां त जंहिं बस्ती सां मुंहिंजो तालुक़ु आहे, शाह लतीफ़, मुंहिंजो तालुक़ु बिटशा सां आहे। शाह लतीफ़ दुनिया जो वॾे में वॾो शाइर आहे। त असांजी सिंधीअ खे इहे घणा एज़ाज़ आहिनि, सिंध खे घणा एज़ाज़ आहिनि। अवां सिंध जी इंटेलेक्चुअलिटी ते गौर कंदो त जेतिरा दानिश्वर, जेतिरा अक़ुलमंद, ॾाहा, वॾा सियासतदान, वॾा अदीब सिंध पैदा कया आहिनि, दुनिया में किथे पैदा न थिया आहिनि। पर समाजी तौर ते, सियासी तौर ते, मुआशी तौर ते असां पोइते। इन्हनि सबबनि ते, इन्हनि शाइरनि जी ॾिनल रहनुमाई खे मदेनज़र रखी असां इन्हनि सबबनि ते गौर करियूं जेके असांखे अॻिते जा मशले राह ॾींदा। हिते अची महज़ असीं तारीफ़ जा 2-टे कलमा ॻाल्हाए वेंदासीं, इहो असांजो को मक़सदु न आहे। हर साल पाबंदी सां असीं वर्सियूं मल्हायूं था। वर्सी मल्हाइण में पाकिस्तानी क़ौम हूअं ई मशहूरु आहे। असीं मुर्दा परस्त आहियूं, मरी वञण खां पोइ माण्हू जो क़दुरु था करियूं। उस्ताद बुखारी जो जहिड़े केतिरो क़दुरु मूंखे ख़बर कोन्हे। मुंहिंजो त हुन सां तारुफ़ थियो पहिरियों दफ़ो जॾहिं मुंहिंजो किताबु पढ़ियो, गीत असांजा जीत असांजी, त उन में छो त मुंहिंजो इल्मु अदब सां ख़ानदानी तालुक़ु आहे, त उन मां मूंखे ख़बर पई थी केॾे वॾे पाए जो अदीब आहे।
अर्ज़ु इहो आहे त असांजा जेके मुस्तनद हज़रात रहिया आहिनि उन्हनि जे फ़न ते उन जे फ़िक्र ते ग़ौर करियो, उनखे वठी अॻिते हलो। असांजो नौजवान शाइर आहे उहो बसि ईअं फेसबुकी शाइर आहे, उनखे का न फ़न शाइरी जी ख़बर कंहिं शइ जी ख़बर कोन्हे। मूं तव्हांखे चयो हो त आउं मुख़्तसिर कंदुसि, वरी चिट बि मिली वई आहे, उन करे वधीक कोन थो ॻाल्हायां। महिरबानी।